कंबर खां सिंध ग्रीन न्यूज़ रिपोर्टर अब्दुल कादिर जी हिन रिपोर्ट मूजिब बेक्सन NCHT उस्तादनि खे गुज़िरियल 4 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ मज़हरली चांडियो जी अॻुवाणी में DC ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो। इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मज़हरली चांडियो अब्दुल जब्बार खुश्क, मोहम्मद रफ़ी कुंदर, पारस मगसी, शादिया सीलरियो समेत ॿियनि चयो त असीं 2021 खां गवर्नमेंट जे स्कूलनि में ॿारनि खे तालीम ॾेई रहिया आहियूं। NCHT जे उस्तादनि खे हर 3 महीने पघारूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ॿियनि शहरनि में एतिरो ज़ुल्म न आहे। असांखे हर पघारनि ते एहतिजाज करण ते मजबूर कयो वेंदो आहे, पोइ वञी पघारूं जारी कयूं वेंदियूं आहिनि। हिन वक़्त बि 4 महीना गुज़री चुका आहिनि पर पघारूं जारी नथियूं कयूं वञनि। असीं फ़ाक़ाकशी करण ते मजबूर बणियल आहियूं। इंतिज़ामिया ॼाणी वाणी असांजी 25,000 पघार जारी नथी करे, जंहिंजे करे बेक्स जा उस्ताद सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त गुज़िरियल 4 महीननि खां रहियल पघारूं जारी करे बेचैनी ख़तम कई वञे।